अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में वलीकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में जॉइन कनि था सीनियर तजज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यस अली साहब, अमेरिका लाइ पाण हिते वेही ज़ाहिर पाण त हिते कराची में वेठा आहियूं, पर पाण वी कुड सी तव्हां पाण बार बार चवंदा हो त भई हीअ जंग मुश्किल आहे जो लंबो अरसो सस्टेन करे, लंबो अरसो हली सघे। इवन अमेरिका लाइ बसि थो थी पोइ हाणे त वरी ॻाल्हियूं बि आयूं, अमेरिका लाइ मसइला थियनि पिया, रेट्स वाइज़ हे हो, पर ट्रम्प ज़ाहिर आहे हिकिड़ी पंहिंजी पोस्चरिंग बरक़रार रखंदो अचे पियो, फिनिश करे छॾींदासीं, ख़तमु करे छॾींदा। कल्ह जेके ॿ बयान ॾिनई पाण डिस्कस बि कयोसीं, तव्हां इशारो बि ॾिनो त इन्हनि ॿिन्ही बयाननि मां अहिड़ो ई अख़ज़ मिले थो पियो। हिकिड़ो जेको नेतन्याहू लाइ चयईं त भई हुन सां मिली करे मां जेको आहे जंग ते फ़ैसिलो कंदुमि, हा या न, छा करिणो आहे। ऐं ॿियो वरी नेतन्याहू खे जेको सदर साहब लाइ चयईं त बाबा हिनखे पार्डन बि करे छॾियो, महिरबानी कयो। त पाण इहो अख़ज़ कयोसीं त अॼु कल्ह ई राति जो देरि सां 2-3 बजे प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें अख़ज़ इहो निकितो त भई वॉर विल, या हुन इशारो इहो ई ॾिनो त भई हीअ वॉर जेका आहे लंबी कोन हलणी आहे, हीअ वॉर जल्दी होते ख़तमु थींदी। जी। डोनाल्ड ट्रंप जेको राति जो देरि सां कल्ह प्रेस कॉन्फ्रेंस कई, उनमें लफ़्ज़ इस्तेमालु कई त वेरी सून। हाणे वेरी सून जल्द, हाणे जल्द त 2-3 ॾींहं बि थी सघनि था, 2-3 हफ़्ता बि थी सघनि था। उनखां अॻु बि चए पियो त असीं पंहिंजी टाइम लाइन खां घणो अॻिते आहियूं, घणे अॻिते आहियूं, मतिलबु जेका शइ असांखे 15 ॾींहंनि में हासिलु करणी आहे असां 3 ॾींहंनि में करे वरिती आहे, त मतिलबु पोइ जल्दी करे वठंदासीं। ऐं कल्ह जीअं ई चयो डोनाल्ड ट्रंप त वेरी सून असीं जंग ख़तमु करे छॾींदासीं, त यकदमि ऑयल प्राइसिस दुनिया में जेको आहे हू हेठि किरियूं आहिनि। G7 कंट्रीज़ पंहिंजा रिज़र्व बि छॾिया आहिनि मार्केट। उहो बि आहे, ऐं मार्केट सेंटिमेंट बि थोरो बहितर थियो। तव्हां ॾिसो त स्टॉक एक्सचेंजिस दुनिया जी बहितर थियूं आहिनि, त भई हाणे जंग ख़तमु थियण वारी आहे, त चलो वापसि दुनिया नॉर्मलाइज़ेशन में ईंदी। बट जेके माण्हू डोनाल्ड ट्रंप खे सुञाणीनि था, ॾिसो हाणे ॿ ॻाल्हियूं। हिकिड़ी ॻाल्हि त इहा त अगरि लॉजिकली सोचियो वञे, ख़्वाहिशनि खे छॾियूं था, लॉजिकली ॾिठो वञे त डोनाल्ड ट्रंप खे इहा जंहिं जंग में न हुनखे का इंटरनेशनल पज़ीराई मिले पई, न ही मुक़ामी तरह को पज़ीराई मिले पई, न ही जंग हाणे नज़र अचे पियो त हिन में हाराइण खटण जो को कॉन्सेप्ट ई कोन्हे, त लॉजिकली हिन खे ही हफ़्ते 15 ॾींहंनि में ख़तमु करे छॾणु खपे, लॉजिकली, कॉमन सेंस। लेकिन जेके माण्हू डोनाल्ड ट्रंप खे ॾिसनि था, सम्झनि था, सुञाणीनि था, ऐं इन ई करे हुन चयो त वेरी सून, जल्द आऊं ख़तमु करे छॾींदुसि। पर हिन माण्हू मां इहा तवक़ा त इहो एक्सपेक्ट करे सघो था, मुतवक़ा आहे त इहो बि ब्लफ जे तौर ते इस्तेमालु कंदो हुजे। पर अगरि ही जंग ख़तमु नथो करे, अगरि त ख़तमु करे पियो त सवली ॻाल्हि आहे न। हुन पंहिंजो तबल वॼाइणु शुरू कयो आहे, मूं तमामु हुननि जी मज़बूत नेवी हुई, मूं तबाह करे छॾी, हुननि जी एयरफोर्स मूं तबाह करे छॾियो ईरान जो, मूं ईरान जी जेका ड्रोन्स ऐं ही मिज़ाइल ठाहिण वारा जेके मैन्युफैक्चरिंग जॻहियूं जिते ठही रहिया, उहो बि तबाह करे छॾिया आहिनि। हाणे के साहब खां पुछे त एयरफोर्स ईरान वटि अॻु में कहिड़ी हुई जेको हिन तबाह करे छॾी, ऐं हिकिड़ो माशी तरह ॿुॾल मुल्क में कहिड़ी नेवी हुई जेका तो तबाह करे छॾी। पर चलो ख़ुशि थिए पियो या पंहिंजी विक्ट्री गिणाए पियो त मूं छा छा हासिलु करे वरितो। ठीकु आहे, त उन मां बि लॻे थो त इहे कुझु शयूं करे, मूं नेवी तबाह करे छॾी, मूं एयरफोर्स तबाह करे छॾियो, मूं ड्रोन्स तबाह करे छॾिया, ऐं पोइ हाणे बसि ठीकु आहे, जंग हाणे ज़रूरत न आहे। जे पोइ भेरे हिकिड़ो हमिलो कई ईरान ते 12 ॾींहंनि वारी जंग में आख़िरी, ऐं चई त भई मूं जा जेके एटमी असासा उहे सभु निस्त नाबूद करे छॾिया, त मूं जंग ख़तमु करे छॾी। हींअर बि हू हिन टाइप जी ॻाल्हियूं करे ऐं चई सघे थो त बाबा बसि मक़सदु हासिलु थी वियो, हदफ़ पूरो थी वियो, हाणे अचो वापसि हलो। इज़राइल छो ईंदो वापसि? छो ईंदो वापसि? इज़राइल कीअं ईंदो? इज़राइल हाणे इहो अलॻि पोइ हुन महिल बहस थींदो त छा अमेरिका खां सवाइ इज़राइल पंहिंजे मुंहुं हमला करे सघे थो। इहो किथे बयानु हलिया बि विच में नेतन्याहू, छाकाणि त नेतन्याहू त हिन मां सभु कुझु हासिलु करे पियो। जंग मां हुन लबनान मां 7 लख माण्हू जेके आहिनि हुननि नक़ल मकानी कराई आहे, ऐं इलाइक़नि ते लबनान ते कब्ज़ा उनजा रोज़ वधनि पिया इज़राइल जा। ऐं ईरान खे बि हू हिते को नेतन्याहू जो टारगेट रिजीम चेंज हो ई कोन। नेतन्याहू जो टारगेट हो ईरान खे तबाह करे छॾिजे, गज़ा बणाए छॾिजे, खंडर करे छॾिजे। त हू पंहिंजी कोशिशूं जारी रखंदो, लेकिन पोइ हिकिड़ी अलॻि बहस आहे, हुन ते पोइ कंदासीं त उहो इज़राइल बि केतिरो अर्सो जारी रखी सघंदो बिना अमेरिका जे। सो उमेद या अकुल जी ॻाल्हि इहा आहे त हीअ ख़तमु थी वेंदी जंग। जॾहिं जंग शुरू थी त मूं सम्झो पियो 4 हफ़्ता, थी सघे थो 3 में, हाणे 11-12 ॾींहं थी आहे, थी सघे थो हफ़्तो ॾेढ 15 ॾींहं ॿिया। पर अगरि ईअं सम्झिजे
त न डोनाल्ड ट्रंप या अमेरिका इज़राइली जंग अञा जारी रखंदा त यासि पोइ हाणे इहा जंग सवाइ ट्रूप्स ऑन ग्राउंड ते यानी पोइ अमेरिका खे पंहिंजा फ़ौजी ईरान में लाहिणा पवंदा हीउ रुगो बमबारी कंदो रहंदो हू बमबारी कंदा रहंदा इहो जंग अमेरिका खे ॾाढी महांगी पई पए हर को चए पियो त भई $10-15,000 जो अमेरिका ईरान खे ड्रोन पए थो $10-15,000 जो उहो जेको ड्रोन जहाज़ वञे थो ईरान जो हुनखे मारण लाइ कॾहिं कॾहिं हिकु कॾहिं कॾहिं ॿ कॾहिं कॾहिं 3 मिज़ाइल छॾिया वञनि था उहो हिकिड़े हिकिड़े मिज़ाइल जी क़ीमत $1 खां $2 मिलियन आहे मिलियन यानी 10 लख खां 20 लख डॉलर जी मालियत जा मिज़ाइल छॾिया वञनि था जेको ड्रोन खे वञी रोकीनि था जेको इंटरसेप्ट कनि था त 10,000 खे मारण लाइ 10 लख या 20 लख जी शइ सां तव्हां हुनखे मारियो पिया इहो कीअं जंग हलंदी इहो केतिरो अरसो हलाए सघंदो अमेरिका वटि जाम पैसा आहिनि लेकिन डज़ंट मेक सेंस ॿी ॻाल्हि जेका डज़ंट मेक सेंस कि अगरि हीअ जंग हले थी त GCC ही जेके गल्फ कंट्रीज़ आहिनि सऊदी अरब कतर जिथे हिकिड़ो ऑयल जितां बेसिकली तव्हांजो दुनिया जो मेजॉरिटी ऑयल निकिरे थो आहे त ॿियनि हंधनि ते बि रशिया में बि आहे ॿियनि लेकिन हितां इंटरनेशनल मार्केट में गैस ऐं पेट्रोल 60% हितां आहे हाणे अगरि ही वेहिजी वञे थो जेको वेहिजे पियो ऐं जेको पाण खे डॉलर $118 ते बैरल वीद ॾिठो वरी अॼु किरी पियो आहे घणे 90 समथिंग थी वियो आहे $20-25 किरी पियो आहे अगरि हिते क्राइसिस थिए थो त अमेरिका जी जेका माशी अंपायर आहे मईशत बीठल आहे उहो पेट्रोल डॉलर ते बीठल आहे त हीअ अरब मुल्क जेके आहिनि डॉलर जे एवज़ तव्हांखे पेट्रोल त अमेरिका जो जेको डॉलर जी डॉलराइज़ेशन आहे दुनिया जे सभ खां वॾो हिसो ई हुनजो पेट्रोल आहे ठीकु आहे उनजो हिसो मतिलबु डॉलराइज़ेशन हुजण जो वॾो सबबु जेको आहे उहो पेट्रोल जी ख़रीदारी डॉलर में ऐं उहा वधि में वधि हितां रशिया त डॉलर खां सवा बि ॾेई वठे थो चाइना बि करे थो चाइना ॾे थो तेल लाइ पर तव्हां त हाणे ॾेई थो कोन सघे पर GCC जेको ऑफिशियल तेल विकियो वञे थो त ही जंग अगरि जेतिरी डिघी कबी उन मां अमेरिका खे त कुझु कोन हासिल पियो थिए डोनाल्ड ट्रंप खे बि कुझु हासिल न पियो थिए ही इज़ लूज़िंग एवरी डे अमेरिका में हुनजी जेका पॉपुलैरिटी आहे हुनजो नैरेटिव हुनजो बयानियूं सभु हेठि खां हेठि थींदा वञनि पिया त देन एक्सेप्ट इज़राइल एक्सेप्ट नेतन्याहू फ़ाइदो त कंहिंखे कोन थींदो सो लॉजिकली मंतक जे हिसाब सां इहा जंग ख़तमु थियणु खपे थी वेंदी मतिलबु 10-15 ॾींहंनि में लेकिन अगरि न त पोइ ट्रूप्स ऑन ग्राउंड यानी अमेरिका खे पंहिंजा फ़ौजी लाहिणा पवंदा जेको वञी ऐं ईरान इहो ॾेखारियो त कल्ह मुश्तबा ख़ामनाए खे हुनजे पुट खे अली ख़ामनाए जेके ठाहे करे इहो मैसेज मोकिलियो त बाबा असां त कंटिन्यूटी आहे असांजी त सोच में को फ़र्क़ु कोन्हे इसराइल ते अटैक बि कयूं पोइ इसराइल ते अटैक बि त हुन मां छा यानी उन खां पोइ हाणे सवाइ हिननि वटि फ़ौजी लाहिण जे ॿी वाट कहिड़ी आहे हाणे $1 मिलियन जो सुवाल इहो पैदा थींदो त फ़ौजी किथे लहंदा छा सिधो वञी पैराशूट मां तेहरान में लहंदा या के पाड़ेसरी मुल्क मां में लहंदा ऐं हुतां दाख़िल थींदा या का हिकिड़े खां वधीक मुल्कनि मां दाख़िल थींदा उहा छा स्ट्रैटेजी हूंदी उहा हिकिड़ी अलॻि बहस जावेद सिमो नगर पाकर मां जी सिमो साहब छा चवणु चाहींदा ऐं हीअ जेका जंग हले पई ईरान अमेरिका इसराइल वारी जंग हले पई ऐं उन जा जेके मुआशी असरात हूंदा उहे कोविड वारे वक़्त खां बिल्कुलु वधीक हूंदा भवाता हूंदा छाकाणि त कोविड दौरान जेके इकनॉमिक एक्टिविटीज़ हुयूं उहे सस्पेंड हुयूं जेकॾहिं डिमांड न आहे त वरी सप्लाई बि न आहे पर हाणोकी सूरत हाल में डिमांड बि आहे त उन जॻह ते सप्लाई बि हले पई पर महांगाई ॾाढी वधी वई आहे जंहिंजे करे माण्हुनि जी क़ुवत ख़रीद जेका आहे उहा घटिजी वई आहे जेकॾहिं हफ़्ते खां पोइ जंग ख़तमु थी वञे थी त बि तेल जे करे जेको पोस्ट वार इफेक्ट्स ईंदा जारी रहंदा उहे तमामु घणे वक़्त ताईं रहंदा उन्हनि खे टेकल करण लाइ गवर्नमेंट को प्लान जोड़ियो आहे ऐं जेकॾहिं गवर्नमेंट जेकॾहिं को प्लान जोड़ियो आहे त उन प्लान जा ग़रीब माण्हुनि जी ज़िंदगीअ ते कहिड़ा असरात पवंदा सही समूह साहब गवर्नमेंट को प्लान जोड़ियो आहे उहो त तव्हांखे कल्ह बि ॿुधायो आहे सिंध हुकूमत बि चयो आहे हेतिरा ॾींहं बंदि थींदो हेतिरो ॾींहुं इहो ई प्लान असां ठाहे सघंदा आहियूं बसि ॿियो कहिड़ो प्लान ठाहींदासीं तव्हांजो ख़्यालु आहे त असीं
28 ॾींहंनि खां बदिरां जेको आहे छा असीं 52 ॾींहंनि जो पेट्रोल जमा करे सघूं था? न, असां वटि एतिरी आहे कोन सघ। केतिरी कीअं जमा कंदासीं, छा कंदासीं? पॉलिसी शिफ्ट नथा करे सघूं, सघ आहे कोन। पॉलिसी बि असांजी उहा ई रहणी आहे। हा, पर अॼु प्राइम मिनिस्टर जेको आहे हू ईरान खे ख़तु लिखियो आहे, ईरानी लीडरशिप खे, ऐं जंहिंमें अली खामनाई जी शहादत ते अफ़सोस ऐं ॾुख जो इज़हार शहबाज शरीफ़ साहिबु कयो आहे। ऐं हीअं बि ख़बर ॾिसी पई ऐं नए मुश्तबा खामनाई साहिब जी मुक़ररी ते उनखे वाधायूं ॾिनियूं आहिनि ऐं इहो अज़म जो वर्जा कयो आहे पाकिस्तान त असीं ईरानी क़ौम सां गॾु बीठल आहियूं। उमेद बि ज़ाहिर कई आहे त नया खामनाई जेके आहिनि उहे पीस इन द रीजन खे। ठीकु आहे, इहे त उमेद आहे, लेकिन बहरहाल असां रिकग्नाइज़ कयो। कल प्यूटन ऐं चाइना कयो हो, रशिया ऐं चाइना, ऐं पाकिस्तान कयो आहे। मूंखे ख़बर न आहे की ॿिए नंढे मुल्क कयो हुजे त कयो हुजे, पर इज़राइल ते हाणे त इल्ज़ाम अमेरिका नालो नथो खणे। उहो त असां कोन खणंदासीं। ॾिसो, असांजी पॉलिसी इन में क्लियर आहे न। असीं नथा चाहियूं त असीं अमेरिका जे मुखालफ़त हिन जंग जी सूरत में असीं हुनजा मुखालिफ़ थी बीह रहूं। असीं नथा चाहियूं त ईरान ऐं सऊदीया में को अटका थी वञे। असांजा हिकिड़ा पंहिंजा स्ट्रेटेजिक, ऐं असीं चाहींदासीं त ईरान जी रिजीम बि न किरे, ईरान बि इंटैक्ट रहे। मतिलबु असांजो त हिकिड़ो क्लियर मौक़ुफ़ आहे, सही आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे, पाकिस्तान हुनजा कहिड़ा छा हसात कंदो उहो हुकूमत ॿुधाए सघंदी, समूह साहिबु आउं कोन ॿुधाए सघंदुसि। पर आउं एतिरी ॻाल्हि ॿुधाए सम्झी सघां थो त हीअ जंग अगरि सुभाणे बंदि थी वञे त ईअं न आहे त परहीं खां सभु कुझु ठीकु थी वेंदो। छाकाणि त इहो ख़ुदि अगरि इहो $1 बिलियन जो सुवालु हूंदो सभिनी जे ज़हननि में दुनिया में, त जंग ख़तमु थिए, ऐं ख़ुदि अमेरिकन्स लाइ त हीअ जंग ख़तमु थिए त हुनजी शिकल सूरत छा हुजे। यस, नओ वर्ल्ड ऑर्डर काॾां थो ठहे, वीचारो ठाहिण जी कोशिशि में लॻो पियो आहे, पर नथो ठहे, छा करे। न, नओ वर्ल्ड ऑर्डर ते अचूं था ज़रूरी, वरी ॻाल्हि कजो त इन ते वरी ॻाल्हाईंदासीं। लेकिन हीअ बि त $1 बिलियन जो सुवालु आहे त अगरि हफ़्ते ॾह बसि ट्रंप इहे पंहिंजे मुंहुं वाइट हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस करे चवंदो बसि मूं जंग ख़तमु करे छॾी, जंग ख़तमु थी वई। अगरि ईअं करे थो, लेट्स से हिकिड़ी सूरत आहे त पंहिंजे मुंहुं, छाकाणि ईरान चए थो असीं न ॻाल्हाईंदासीं, ईरान चए थो त असां सां राब्तो कयो आहे स्टीव विटकॉफ ऐं हिननि अमेरिकन हुनजो नाखी जेको आहे ट्रंप जो, पर असां हिननि सां न ॻाल्हाईंदासीं, असांखे एतबार कोन्हे हिन ते। ज़ाहिर आहे ईरान चाहे थो त को, ऐं ईरान ॿिए आम तरह इहो चए पियो त असीं ॻाल्हियूं न कंदासीं, असां इज़राइल ट्रंप सां न ॻाल्हाईंदासीं, माना को ॿियो विच में विझो जंहिं ते असांखे एतबार हुजे। लेकिन लेट्स से कल्ह रशिया जी ॻाल्हियूं हलियूं त रशिया पर लेट्स से हिकिड़ी मफ़लूज़े ते ॻाल्हायूं था त अगरि ट्रंप पंहिंजे मुंहुं बिना कंहिं ट्याकड़ी, बिना कंहिं ठाठू जे, मतिलबु यानी ठाठू सां मुराद मुआहिदे या एग्रीमेंट खां सवाइ चए थो बसि असां खटे वियासीं, असां नेवी तबाह करे छॾी, असीं एयरफोर्स ठाहे छॾी, ठीकु आहे, असां बसि कईसीं। हा, ये पोइ भेरे पंहिंजे मुंहुं बंदि करे छॾियो अमेरिका। लेट्स से ईअं मफ़लूज़े तौरु ईअं थिए थो त पोइ ख़ुदि अमेरिका में वॾी बहस हींअर हले पई त भई हीअ त रिजीम इंटैक्ट थी वई, हाणे जेको सरबराह अची वेठो आहे सुप्रीम कमांडर, हुनजो त ज़ाती मामिलो बि आहे, हुनजा माउ पीउ खे शहीद कयो आहे, हुनजी पुट खे, हुनजी पुट चवनि था, अच्छा धीउ चए थो, को पुटु चए थो, ॿाहिरि हुनजी औलाद खे बि शहीद कयो आहे, हुनजी घरवारी खे, ऐं जो वेझा माइट ॿिया, त हिकिड़ो पर्सनल मामिलो बि आहे। ॿियो इहो त सॼी रिजीम जेके रेवोल्यूशनरी गार्ड आहिनि या पासदारान इनकलाब, ऐं हीअ सॼी जेका हुनजी इस्टेब्लिशमेंट आहे, हाणे त उहा वधीक कन्विंस हूंदी, ठीकु आहे, उन तबाही जाम थियल हूंदी। उहो पहिरें मरहले में त पंहिंजे इंफ्रास्ट्रक्चर खे, पंहिंजी पुलियनि खे, स्कूलनि खे, हॉस्पिटल्स खे हितां हुतां पटसट करे जीअं बि हुनखे बीहारण जी कोशिशि कंदा। पर तव्हां सोचो त हुननि वटि हिकिड़ो इहो सोच बि ईंदी न त नेक्स्ट टाइम जॾहिं हिन खां पहिरीं असांखे को एटम बम ठाहे वठणु खपे। यस, उहो त माण्हू चवनि था पिया त इहो डपु अमेरिकन्स खे आहे। कुझु अमेरिकन्स जी ख़ुशफ़हमी आहे या ग़लतफ़हमी आहे या सही फ़हमी आहे। हू चवनि था त एतिरी तबाही ईरान में अची चुकी हूंदी त पोइ हिन दफ़े अगरि माण्हू निकिरंदा रिजीम जे ख़िलाफ़ त न बीहारे सघंदो रिजीम, त रिजीम न बीही सघंदी पंहिंजे माण्हुनि जे साम्हूं। हाणे इहे हिकिड़ा मुख़्तलिफ़ माण्हू अंदाज़ा हणनि था। सो वॉट इज़ हुन खां पोइ छा थियणो आहे ईरान सां? अच्छा, पोइ इज़राइल जो छा थींदो?
छा इज़राइल पंहिंजे मुंहुं कंटिन्यू कंदो बम्बार्टमेंट? त इज़राइल ते बि त बम्बार्टमेंट थिए पई न। ऐं जॾहिं ईरान खे माना सोलो सिंधी वारो सोलो न अंग्रेज़ी वारो यानी अकेलो टारगेट हू मिलंदो इज़राइल मिलंदो त इज़राइल 90 लख माण्हुनि जो मुल्क आहे, सस्टेन ई न करे सघंदो। सो इहो डिपेंड करे थो त हीअ जंग अगरि ख़तमु थिए पई त कीअं थिए पई ऐं जो ख़ुदो हाल छा हूंदो। अच्छा ट्रम्प खे त ज़ाहिर आहे फासाए चुको आहे न, माना हीअ सम्झी जॾहिं बि वीचारो पाण ई चवे थो त असांखे तकड़ में चई इहा जंग जेका आहे उहा हिकिड़ी रैपिड फायर पकड़ींदी वई ऐं चई एतिरो अंदाज़ो न थियो ऐं चई त मूंखे जेको आहे उहो पीट हैग्सवर्थ जेको डिफेंस सेक्रेटरी आहे, स्टीव विटकॉफ जेको हुनजो स्पेशल एनवॉय आहे, जेरेड कुशनर जेको हुन पंहिंजो ॼाणो आहे, उन लाइ चए थो त भई इन्हनि मूंखे चयो त ईरान मार्को रूबियो बि इन्हनि मूंखे चयो त साईं बसि मिंट थी वेंदो ऐं कंदासीं अटैक, न त चई होॾां जेको आहे असांखे रिस्पॉन्स अचण वारो आहे। पर ॾिसो आउं हीउ जेको कुझु अरसो पहिरीं 5-6 ॾींहं पहिरीं मार्को रूबियो चयो हो त जंग ईअं शुरू थी त इज़राइल हमिलो करणु वियो पियो, असांखे ख़बर पई ईरान ते, ऐं असांखे ख़दशो हो त ईरान असांजी बेसिस जेके मिडल ईस्ट में आहिनि जिन्हनि ते हींअर हमला करे पियो ईरान, इन्हनि ते हमला कंदो। तंहिंजे करे असां जेको अॻोपो असीं बि हलूं था, हाणे इज़राइल त वॾो आहे, हिन खे रोके न सघंदासीं पाण, हलो हिन सां पाण गॾिजी इहो कयूं। इहो मार्को रूबियो चयो। ऐं ट्रम्प हुनखे ॿिए लफ़्ज़नि में चए थो, हू चए थो त हीअ मुंहिंजा 4 जेके चङा मुड़ुस आहे, हिकिड़ो नाठी बि अथसि जंहिंजी ऑफिशियल पोज़ीशन त कुझु बि कोन्हे, लेकिन ॿाहिरि नाठी आहे, नाठी जी अहमियत हूंदी आहे। हीअ बि असां वांगुरु थी वियो आहे त ख़ैर। सो इन्हनि 4 मूंखे चयो, ज़ाहिर CIA जो नालो नथो खणे, CIA बि रिपोर्ट्स ॾिनियूं हुयूं त हीउ हमिलो करण वारो आहे ईरान हिननि बेसिस ते, त असां प्रीएम्प्ट कयो। यानी हाणे जेका पहिरें ॾींहुं हिकिड़ो बेवकूफ़ी वारो बयानियो या नरेटिव हो त असां मां तक़दुम तौरु यानी ईअं न त हू हमिलो करे छॾियो, प्रीएम्प्ट कयोसीं, हुननि जे हमले खां अॻु असां पाण हमिलो कयो आहे। उन ई बयानी खे हाणे फेराए करे ट्रम्प साहब वरी हिकिड़े नए रुख में ॾिए पियो, विच इज़ रिडिकुलस, पंहिंजे मथां बि नथो वणे। ऐं 4 मुंहिंजा हीअ जेके ख़लीफ़ा हिननि निभागनि मूंखे ग़लति ॿुधायो, न त आउं त ॾाढो सियाणो आहियां, खटे वञे हा त क्रेडिट सॼो पाण खणे हा, हाणे चए थो त हे निभागा आहिनि, हिननि ख़बर न हुई। आई थिंक ट्रम्प इज़ इन ट्रमेंडस प्रेशर। वर्ल्ड ऑर्डर जी जेका तव्हां ॻाल्हि पिया कयो, सो यस अमेरिकन अंपायर जी जॾहिं खां सोवियत यूनियन टुटो त अकेली अंपायर अची वई दुनिया में, सल्तनत मुतहदा छा अमेरिका हाय अमेरिका छा यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हुनजी 2 अंपायर्स जूं कंहिं बि अंपायर जूं हूंदियूं आहिनि, हिन जी 2 ताक़तूं हुयूं, बल्कि 3। हिकिड़ी ऑफकोर्स हिनजी फ़ौजी ताक़त, एतिरी टेक्नोलॉजी, एतिरो एतिरो हू। ॿी हुई हुनजी माशी ताक़त, त हू कंहिं मुल्क खे कीअं सोड़ो करे छॾे, कंहिं मुल्क खे कीअं उभारे छॾे, कंहिं विहारे छॾे। 3 हुनजो सॉफ्ट पावर, मतिलबु हू तरीक़े सां पोइ हुनजी लॉबिंग्स थींदियूं हुयूं, पोइ हीउ थींदो, पोइ USAID प्रोग्राम ग़रीब मुल्कनि खे, UN ह्यूमन राइट्स एॾा इंस्टीट्यूशन्स ठहियल आहे, इदारा, सभु हिननि जे ज़रिए बि हू मामलात पंहिंजा कंदो। डोनाल्ड ट्रम्प अची पहिरें मरहले में त पंहिंजो सॉफ्ट पावर ख़तमु कई, पाण ख़तमु कई, चई बाबा हे छाजी UN आहे, छाजो नेटो अलाए छा आहे, सभु छॾियो। पोइ अची चई अचो आऊं टैरिफ खेॾां था, तव्हांखे यादि मैशियत वारो, ये साल पहिरीं ईंदे शत खेॾणु शुरू कई, पंहिंजो जेको माशी ताक़त हुई ॾेखारण जी कोशिशि कई, उहो ॾेखारे त भई तोते अॼु खां 50% आहे, तोते 100% आहे, तोते 10% आहे, तूं सुठो ॻाल्हायो मूंसां, तोखे 5% करे ॾियां थो। माना हिकिड़ो मॉकरी, हिकिड़ो मज़ाक बणाए छॾियईं इंटरनेशनल ट्रेड खे, या पंहिंजे जेको हुनजो माशी सग हुई, ही मेड अ मॉकरी आउट ऑफ इट, ही मेड अ जोक आउट ऑफ इट, कि भई ही छा आहे, मज़ाक थिए पियो, अॼु हुनजी शिकल नथी वणे, हुन ते टैरिफ हणी छॾियो। सो इहो एतिरो हिकु मज़ाक त न हूंदो आहे, सुबुह जो उथी ट्रम्प साहिबु प्रेसिडेंट अमेरिका कंहिंखे हणी छॾे त हुन माण्हुनि दुनिया डिफाए करणु शुरू कयो, कैनेडा डिफाए कयो, मैक्सिको डिफाए कयो, यूरोपियन यूनियन चयो त भई कहिड़ी मश्किल आहे कयो, इंडिया डिफाए कयो, घणा मुल्क डिफाए कयो, चाइना डिफाए कयो, त तव्हां पंहिंजी पोल पधरी जेके सोली सिंधी में चइबो आहे, तव्हां पंहिंजी पोल पधरी करे छॾी त हल भला तूं हूंदे भई माशी ताक़त सल्तनत हूंदे, ऐं पोइ सस्टेन बि करे रही आहे मुल्क, मुल्क सस्टेन कयो। हाणे आख़िरी रहिजी हुयसि
अमेरिका अमेरिकन अंपायर जी जेका आख़िरी हुन वटि हुई जेका सभिनी खां काराइती जेका ताक़त हूंदी आहे उनजी फ़ौजी सख हुन उहो ट्रेलर करे हिकिड़े माशूमिड़े मुल्क वेनेज़ुला सां ॾिठो कामयाबु थियो त कामयाबु थी वियो हुनमें हुन पंहिंजा हू कहिड़ो सॉफ्टवेयर बि इस्तेमालु करे वरितईं AI वारो छा छा चइबो नालो छा अथसि अलाए छा चओ हा सो उहो बि इस्तेमालु कयईं उनजो खंबे खणी आयो सदर खे ऐं पंहिंजी मर्ज़ी जी हुते माई खे प्रेसिडेंट करे छॾियईं सभु कुझु ठीकु थी वियो चलो अब ईरान में करके देखते हैं Yeah. हाँ ईरान में करके देखते हैं तो विदाउट अंडरस्टैंडिंग कि किथे वेनेज़ुला किथे ईरान केॾो आई डिस्टेंसेस मुख़्तलिफ़ मामला 9 करोड़ आबादी जो मुल्क भई करी छा थो ऐं हुननि वटि हिकिड़ो ॿियो सिस्टम आहे उन्हनि वटि हिकिड़ी ग़लति सही हिकिड़े नज़रियाती किस्सा आहिनि त अगरि हिन मां ही US ईअं निकितो त हिन जी मिलिट्री माइट बि ख़तमु थी वई ऐं अगरि ट्रूप्स पंहिंजा फ़ौजी मोकिले छॾियईं पोइ बि अगरि कुझु न करे सघे ऐं पोइ त यकीननि कुझु न करे सघंदो ऐं पादर खाई निकितो त अंपायर पोइ बि ख़तमु यस अञा ई ॾिसो तव्हां माण्हू जी ज़हनी कैफ़ियत ॾिसो अञा इहो ख़तमु न थियो आहे शौक़ु खयो बीठो अथसि त क्यूबा जेको आहे यस अॼु चई त या त इज़त सां असां सां ठा कंदो अॼु चई न त पादर हा हणंदासीं न त चई स्ट्रॉन्ग असांखे आम इस्तेमालु करणी पवंदी पर पादर हणंदासीं वरी फ़ौज मोकिलींदो सो ट्रम्प हैज़ लॉस्ट इट आई गेस कॉलर सां बाब अली नारे जो अर्ज़ी भुट्टो मां जी नारे जो साहब छा चवणु चाहींदा अस्सलामुअलैकुम सर खालिद साहब खां सवाल हुयो खालिद साहब तव्हांजो जेको ट्रम्प बयानु ॾिनो आहे त अमेरिका जंग ख़तमु करण जे वेझो पुॻा हुन खां पोइ तव्हां ॾिसो था त आलमी मार्केट में तेल जी क़ीमत 30% ताईं किरी पई आहे मुंहिंजो सुवाल उहा खां इहो त छा ही सासी बयानु आहे या वाकई माहौल बहितरीअ तरफ़ वञी रहियो आहे ऐं जेकॾहिं तेल अॼु असां ॾिठो बि आहे त 30% खर्चो थियो आहे छा पाकिस्तान में बि हिनजी घटिजण सां का महांगाई घटिजी या सारा हुकुमरान IMF जे नाले ते इहो फ़ाइदो अवां सां परे रखंदा जी ठीकु साईं ॿियो बि कॉलर शकील अहमद संजराणी शदादकोट मां जी संजराणी साहब छा चवणु चाहींदा सर असांजो सुवाल इहो आहे त ॿिनि हफ़्तनि जे सिंध हुकूमत मोकलुनि जो ऐलान कयो आहे छा रीज़न निकिरंदो हिन मोकलुनि जे करे ॿारनि जी तालीम था वेंदा आहिनि नावे साहब इन ते सॼो ॻाल्हाए आहे मुख़्तसर इहो त अगरि अकुल ऐं मंतक जी ॻाल्हि कजे त डोनाल्ड ट्रम्प खे जेको चए पियो त वेरी सून जल्द ख़तमु कयां पियो जंग उहो सही आहे उहो सही मंतक त इहो चए थी त इहो थींदो लेकिन जेके ॿिया माण्हू आहिनि प्रिडिक्शन्स आहिनि हू चाइनीज़ प्रोफेसर आहिनि ॿिया आहिनि हू भई अगथियूं कनि पिया हू त चवंदा न वधंदी ऐं ही फ़ौजी लाहींदो हिन में माना अॻोपो कमु लाहींदो सल्तनत अमेरिका जी एम्पायर किरंदी बसि माना हिकु मतिलबु अंपायर किरी पवंदी न पोइ त सो मतिलबु हाणे इन में मंतक ऐं लॉजिक ई चए थी लेकिन कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त ब्लफ पियो करे यस ऐं ही हिन में ट्रूप्स लाहींदो वरी धोखो ॾींदो जीअं पोइ भेरे कंदो रहियो त ऐं ॻाल्हियूं थियनि पियूं वंडरफुल डील थिए पई ऐं ॿिए ॾींहुं हमिलो करे छॾे थो ईरान ते सो इहो आहे बाक़ी तेल जो न ॿी ॻाल्हि साईं साईं तेल सस्तो थींदो असां नर्सींदो छॾियो हू दुनिया में त ॿ जेको न करे थो उन ई नारे जे हिसाब ॿी ॻाल्हि बि कई पेट्रोल घटि पोइ न कबो फसी पियो अच्छा सो हा पेट्रोल जी ॻाल्हि हा पेट्रोल सही ॾिसो पेट्रोल दुनिया में त सही पिया चओ 25-30% घटि थियो आहे पर हाणे असां त पंहिंजे जेके ज़ख़ीरा हुआ उन ते ई 55 रुपया वधायो आहे न असां जेका नई बाइंग कई आहे उहो त उहो त न इहो प्राइवेट सेक्टर कंदो आहे जी हा ठीकु आहे मिसाल मुंहिंजी टॉफ़ियूं ठाहींदड़ हिकिड़ी फैक्ट्री हुजे मूं हिकिड़ा करोड़ रुपए जी खंडु ख़रीद करे वरिती हुजे मिसाल 100 रुपया मूंखे ख़बर न आहे 100 रुपया किलो में ओचितो खंड जी क़ीमत 200 रुपया थिए मार्केट में टॉफ़ियुनि जी क़ीमत बि 10 रुपए में वधी 20 रुपया थी वञे त हाणे मुंहिंजी ख़रीद कयल त 100 रुपया किलो आहे पर हाणे आउं बि क़ीमत वधाईंदुसि त जीअं डबल मुनाफ़ो थिए मूंखे प्राइवेट सेक्टर में इहो थींदो आहे पर सरकार जॾहिं चई रही त हुन वटि 28 ॾींहंनि जो आहे ज़ख़ीरो त उन ते कीअं वधाया अथसीं 55 रुपया बसि 28 ही प्राइवेट सेक्टर कंदो आहे ऐं दुनिया में कंदो आहे ग़लति आहे सही आहे उन ते बहस न आहे पर सरकार कीअं थी करे सरकार जेको नओं घुराए पई हुन ते अगरि 55 रुपया लॻाया त शायदि उहो सम्झ में बि अचे हा बसि कमाइण जी तकड़ में कोशिशि कयूं लेकिन पेट्रोल जी क़ीमत त चलो नारे साहब किरी बि पए मिसाल सुभाणे इलाही किरी पए वापसि डॉलर
70 72 ते अची वञे 65 70 ते नेठि देरि सवेर हफ़्ते खां पोइ 15 ॾींहंनि खां पोइ किराए छॾीनि। पर जेको हेठि शयूं महांगियूं थी वियूं आहिनि, जी हाँ। तव्हांजा किराया भाड़ा आम शयूं हम्म, इहो सस्तियूं किथे थींदियूं आहिनि? असांजे मुल्क में त असां थींदे कोन ॾिठियूं। या, बाक़ी हुननि सां पोइ चऊं था पिया उहो स्कूल वारी ॻाल्हि कयूं। हा। मोहम्मद उमर ख़ासकली नाम शामा जी। ख़ासकली साहब छा चवणु चाहींदा? हा साईं, अस्सलाम वालेकुम साईं। मुंहिंजो साईं तव्हांजी तरफ़ खां इहो पहल आहे, अॼु रुगो कैबिनेट जी मीटिंग में भई ख़र्चु घटाए थी कंदे भई ख़र्चु घटायो आहे पेट्रोल जे हिसाब सां। हाणे जो ईअं बि बसि हुजनि, वरी किरोना अची वई आहे, ख़र्चे ते ज़ाब्तो वेही पिया कनि। हाणे असांखे सम्झ में ॻाल्हि थी अचे, होॾा मरम नवाज़ जेका आहे उहा थी वठे जहाज़ 11 रुपए में, वरी जेको क्रूज़ थो अचे उहो 12 थो अचे, उहो बि डॉलर्स में थो कमाईंदो हालत। हाणे असांखे न इहा ॻाल्हि हलां अॻे असां अॻे दंगी हालत में आहियूं। असांजो पंहिंजो जंग हले पई माना अफ़गानिस्तान सां, साईं असां बि वरी जंग में आहियूं न साईं। असांजो हुन जंग सां को तालुक ई न आहे, असांजे मथां को मिज़ाइल नथो किरे। असांजी मिज़ाइल पहिरियों इहो किरियो आहे, पहिरियों जेको मिज़ाइल किरिया उहो किरायो अथनि पेट्रोल जो, ॿुधो त इहा त हुकूमत वारा। हाणे हीअ जेके कैबिनेट जूं मीटिंगूं हलनि पियूं, इन्हनि जो भला अॻिते छा रकब निकिरंदी? अॻे असां जंग में आहियूं, हाणे जेको अमेरिका बादशाह आहे उहो असांखे तपकियूं थो ॾिए, वाह वाह सुठा कमु था कयो, भलो कमु था कयो। हाणे असांजी जेका डिप्लोमेटिक आहे, जेको असांजी ख़ारजा पॉलिसी आहे, उनखे तव्हां छा था सम्झो तूं आहे भला कहिड़ो कमु थी करे असांखे? जी ठीकु साईं जी। ॿियो बि ॻाल्हायूं। असलम भट्टी कराची मां जी। वॾी साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम। वालेकुम सलाम। मूंखे इहो पुछिणो हो, अॼु तबसरो कंदे काई साहब चयो त आख़िरी रिस्क उहो अमेरिका वटि रहिजी वेंदो, उहो ट्रूप्स ऑन ग्राउंड हूंदो। जी हाणे ट्रंप जेको आहे असांजे प्राइम मिनिस्टर खे ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी पुठी ठपे थो, उनखे इलाही पसंदि बि कंदो आहे। पोइ सुभाणे वरी उनखे ज़रूरत पवे त पाकिस्तान मां ट्रूप्स ईरान मोकिले त पाकिस्तान जी पोज़ीशन त इलाही ख़राबु थी वेंदी। पोइ अवाम हिन जे ख़िलाफ़ु आहे ऐं हिन ई असांजो प्राइम मिनिस्टर खे उहो पसंदि कनि था। ॿियो सुवाल हो त 3 मिनिस्टर अॼु वेही करे वेठा आहिनि त कोई बि कमेंट जेके आहे न रेड लाइन खां मथे न कयो, त उन में तव्हां ज़रा ख़्यालु कयो पंहिंजो। सही वॾी स्कूल बंदि करण सां लाइ कंहिं दोस्त फ़ोन कयो, नालो छा? उमर ख़ासकली साहब। उमिरि न न शकीब साहब, शेजराड़ी साहब। हे सभु स्कूल बंदि करण सां एतिरो फ़ाइदो थी वेंदो, पर करे वठनि। स्कूल बंदि करण सां छा, मूंखे त कुझु सम्झ नथो अचे त ही कोरोना थोरी आहे। लेकिन बहरहाल ॿारनि खे थोरी ख़ैर ओ लेवल जा त हाणे एग्ज़ाम महीने ॾेढ खां पोइ शुरू थियण वारा आहिनि। मुंहिंजे ख़्याल 9 मैट्रिक जा बि शुरू थींदा। हा उहो ई तकलीफ़। होपफुली इम्तिहाननि लाइ त गवर्नमेंट बि चयो आहे त इम्तिहान ॾिबा। पोइ ख़ासि करे हिसाब सां ख़ारजा पॉलिसी ख़ासकली साहब ॿ टे ॻाल्हियूं। हिकिड़ो त साईं ॻाल्हि कई त पेट्रोल वधे थो पियो, ठीकु आहे, हुन टाइम में कोरोना हुयो, हाणे त माना अहिड़ो कुझु न आहे, हालात अहिड़ा न आहिनि। पोइ बि असांजो इहे जेके किफ़ायत शारी वारा मेजर्स इहे सभु हिकिड़ो त इहो ॻाल्हि। ॿी खे चऊं त वरी नवाज़ शरीफ़ साहब पाण जेको आहे जहाज़ थी वठनि, पैसा ख़र्च था थियनि हुते। न, पर बरीब साहब पंहिंजे जहाज़ में वई आहे छा उहो करणु? यस इन ई जहाज़ में हा इन जा पोइ बचति थिए पई। हा बचति थिए पई। अच्छा ठीकु थी वियो। बाक़ी ख़ारजा पॉलिसी त सही तव्हांजे साम्हूं आहे क़िबला। हाणे आउं छा हुन ते ॻाल्हायां? भट्टी साहब चए थो त ट्रूप्स ऑन। ॾिसो भट्टी साहब, ॻाल्हि इहा आहे त इहा शइ आउं नथो सम्झां पाकिस्तान कॾहिं बि बाक़ी त पाकिस्तान गवर्नमेंट हाणे ॾिसूं छा फ़ैसिलो कंदी। पर इहो ऐं हाणे अमेरिका खे दुनिया अधु दुनिया त न चवणु सिखी वई आहे। अगरि अहिड़ो को असांखे ऑकवर्ड पोज़ीशन में विझंदो, मूंखे ख़बर न आहे, पर मुशाहिद सईद मुशाहिद हुसैन हिकिड़ी क्लिप में चयो पिए त इवन ज़ियाउलक मना कयो त असां ईरान में कोन वेंदासीं। हाणे ज़ियाउलक जहिड़ो माण्हू जेको अमेरिका जे चवण ते सभु कुझु करे पियो, आई डोंट थिंक की इहा ॻाल्हि पाकिस्तान कॾहिं बि एग्री कंदो। ऐं लेकिन ॻाल्हि इहा आहे त केतिरा ट्रूप्स मोकिलींदो, केतिरा मोकिलींदो। इराक ॾिसो, इराक वॉज़ अ डिफरेंट सिचुएशन। अफ़गानिस्तान न पहिरीं इराक में मोकिले, हेॾो उनजो हा पहिरियां बि इराक हिकिड़ो दफ़ो नेटो हुई। यस अफ़गानिस्तान में बि नेटो हुई। ठीकु आहे। पोइ अफ़गानिस्तान हिकिड़ी डिफरेंट सिचुएशन। जी हा। इराक में हुते जी एतिरो अंदरि ई सदाम जे ख़िलाफ़ु मामलात थियल हुआ, सभु कुझु थियल हुआ। अफ़गानिस्तान में नॉर्दर्न अलायंस तव्हां सां गॾु हो, इहे हिकिड़े जाबलू क़िस्म जा माण्हू हुआ। इहे तालिबान हिननि भॼी जान छॾाई। पाकिस्तान आर्मी गॾु हुई, माना पाकिस्तान गॾु हुयो, पाकिस्तान बि गॾु हो, सभु कुझु हुआ। हिते इहा सिचुएशन किथां आई? हिते 9 करोड़ माण्हुनि खे मोह ॾियण लाइ केतिरा अमेरिकी मरीन्स लहंदा, केतिरा इज़राइली सोल्जर्स रहंदा। इहो ऐं हुननि खे माण्हुनि जी रेज़िस्टेंस खे कीअं मुंहुं ॾींदा?
इहो त हीअं नज़र अची वियो आहे त ईरानी पब्लिक हींअर इहो चए थी त बाबा 100 इख़्तिलाफ़ आहिनि इन रजीम सां, पर हीअ असां ईअं न मञींदासीं। पर ट्रम्प ऐं नेतन्याहू जी हुकुमरानी त कोन मञींदासीं। सो दिस इज़ अ सेंसलेस हिकिड़ी ऑपरेशन हूंदो। बाक़ी सही वज़ीर साहब चवनि था त हिकिड़ो त रेड लाइन ॿुधाईं त छा आहे, हा हीअ असीं अमेरिका ऐं ईरान ऐं हिन ते ॻाल्हायूं पिया, हुन सां हिन खे कहिड़ी तारण सां बि कहिड़ी परेशानी बि थिए या असांजी गवर्नमेंट खे, हिकु असीं पंहिंजी गवर्नमेंट जी पॉलिसीज़ ते त कोन पिया ॻाल्हायूं। असांजे माण्हुनि खे सवाल उथाइण शुरू कया आहिनि तेल ते त भाउ छो नथा रशिया में, तेल इज़ नॉट अ फॉरेन पॉलिसी, पर छो नथो रशिया खां बॉय थी सघे, छो नथो थी ऐं छो ॻाल्हाइजे न, मतिलबु छा पोइ या त सेंसरशिप हणी छॾियो, बंदि करे छॾियो सभु कुझु। त अजीब मतिलबु कंफ्यूज़ड, यानी एतिरो प्रेशर छा आहे असांजे वज़ीरनि ते बि अची वियो आहे छा। ऐं एज सच आऊं पाकिस्तान में को अहिड़ो नैरेटिव न पियो ॾिसां जेको पाकिस्तान ते दॿाउ विझंदो हुजे। थींदो आहे न कॾहिं कॾहिं माहौल जुड़ी वेंदो आहे त यार न न पाकिस्तान गवर्नमेंट खे जेको आहे हीअं करे छॾणु खपे, अमेरिका जे ख़िलाफ़ु हीअं करणु खपे, या ईरान सां गॾु वञी हुते फ़ौजूं लाहे छॾे, अहिड़ो त को नैरेटिव ई कोन्हे। तो परेशान छो पियो थिए, ऐं वज़ीर साहिबान छो पिया वफ़ाक़ी परेशान थियनि, अहिड़ो त को बयानियो ई कोन पियो ठहे जंहिंखे सोशल मीडिया या ही पाण वारो कन्वेंशनल मीडिया अहिड़े के बयानीअ खे त हलाए कोन पियो, त ही एॾो बताल छो पिया थियनि। हलाए मीर जहाज तालपुर टंग ॾियां जी तालपुर साहब चैटण चाहींदा। अरे तव्हांखे काई साहिब सलाम हुजे। काई साहिब ही खुदा करे जंग ख़तमु थींदी पोइ उन खां पोइ तव्हां सिनारियो चैप्टर ॾिसो, ईरान जेको आहे उहो किथे थो वञे, अमेरिका त वरी बि दादागिरी करे उतां उतां फुरमार करे पंहिंजी मैशत खे मेंटेन करे वेंदो, जो इसराइल खे ही सभु सपोर्ट कंदा अमेरिका या जेको आहे यूरोप आहे, ऐं ईरान किथे बीहंदो वञी जॾहिं त टोटल जेको मैशत वुस्ता ऐं ही पाण में कोन पिया ठहनि, को मुस्लमान मुल्क तक़रीबन कोन पियो ठहे, पाण बि यज़ीद सां गॾु उहो त हुसैन सां गॾु वारो पंहिंजो मौक़ुफ़ आहे, त ईरान खे पंहिंजे पेरनि ते बीहण लाइ ॾाढी तकलीफ़ थिए। तव्हां जो हिन बारे में छा आहे, जंग खां पोइ ईरान खे कीअं था ॾिसो? महिरबानी साईं, थैंक यू। मूं मीर साहिब थोरी देरि पहिरीं बि गुज़ारिश कई त इहा जंग जो एंड सीन छा आहे, एंड सीन कंहिं ठाह जे नतीजे में आहे, ॿी सूरत हाल आहे, ऐं पोइ ज़ाहिर पोइ ईरान ते सैंक्शन्स ऐं हीअ सभु शयुनि जा मामलात बि ठीकु थींदा, या बसि इहे पाणे पाणे पासीरो थी वेंदा, जे पोइ भेरे 12 ॾींहंनि जंग में पाणे इज़राइल ऐं अमेरिका अची ईरान ते बमबारी कई, पोइ पाणे माठि थी विया। ईअं ई अगरि हफ़्ते 5 ॾींहंनि 10 ॾींहंनि खां पोइ पाणे माठि थी वञनि था त हिकिड़ो ॿियो सिनेरियो। हाणे अगरि पाण सिनेरियो बी यानी ऑप्शन बी जेको मूं ॻाल्हि कई इन ते अचूं था, ॾिसो ईरान तव्हां सही था चओ, एॾी तबाही थी वई हूंदी, अरबे डॉलरनि जो नुक़सानु थी वियो हूंदो ईरान, लेकिन ईरान में 2 शयूं जेके आहिनि उहो उनजे फेवर में वेंदियूं। हिकिड़ो ईरान खे जेको हिकिड़ो सेंस ऑफ प्राइड ईंदी पंहिंजे अंदरि, उअं ई हिकिड़ी प्राउड नेशन आहे त यार असां मतिलबु सुपर पावर, मोस्ट जंहिंखे डेंजरस ऐं इफेक्टिव मिलिट्री पावर ऑफ द वर्ल्ड यूनाइटेड स्टेट्स ऐं इज़राइल कंबाइन गॾाए असां हिननि खां विक्ट्री हासिल कई। दैट्स हू हिकिड़ो जेको हू जज़्बो ऐं मॉरल जेका आहे उनखे फतह जेका आहे उहो ख़ुदि काफ़ी एनर्जी ॾींदी आहे। ॿियो हुन वटि तेल त आहे न, तेल ऐं गैस त आहे न, ऐं उनखां पोइ ही वधीक रिबेलियस अंदाज़ में, वधीक बाग़ियाना अंदाज़ में ईरान, ऐं पोइ चाइना ऐं रशिया जी पोइ अञा खुलियल तरीक़े सां डीलिंग कंदा हर शइ कंदा, त साहब इहे महीननि में ईरान वापसि कोन बीह रहंदो। ऐं अगरि ही नई लीडरशिप जेका मुश्तबा खामनाई साहिब जी आई आहे, अगरि पंहिंजे जेके अंदरि माण्हुनि में शिकायतूं आहिनि या तहफ़ुज़ात आहिनि, अगरि उहो बि दूरि कनि था, थोरी पंहिंजी पॉलिसीज़ खे मॉडरेट कनि था, उहो त ख़ैर उन्हनि जो मसइलो आहे, ऐं ही इकॉनमी खणी वठनि था वापसि। चाइना ऐं रशिया विल कम फॉर द रेस्क्यू। मीर साहिब मुंहिंजो अंदाज़ो आहे, छाकाणि त पोइ हुननि खे हितां तेल ऐं उहो बि तेल वठी रहियो हो ऐं चाइना, पोइ अमेरिका जी अञा थोरी सवाई परवाह घटि थी वेंदी, हींअर बि परवाह आहे, पोइ परवाह बिल्कुलु ई बिल्कुलु ख़तमु त न थी वेंदी, पर अञा झकी थी वेंदी आहे, ठीकु आहे अमेरिका नाराज़ थिए थो, थींदो रहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में मार्च जे एंड में किथे प्रेसिडेंट शी चाइनीज़ प्रेसिडेंट ऐं डोनाल्ड ट्रम्प जी मीटिंग थियणी आहे, मार्च में थियणी आहे, अप्रैल में ट्रम्प वेंदो,
ट्रम्प वेंदो चाइना वेंदो। त उनखां पहिरीं हिन खे निपटाइणो त पवंदो न। चाइना सां कीअं शयुनि खे अॻिते हिन रीजन में वॉर करे वेठो आहे डोनाल्ड ट्रम्प, ऐं चाइनीज़ प्रेसिडेंट सां मिलणु वेंदो हम्म, त प्रॉब्लम त थींदो। प्यूटन सां फ़ोन ते ॻाल्हायो आहे ट्रम्प प्रपोजल बि डिस्कस कया अथऊं कुझु न कुझु हवाले सां। यूक्रेन जे हवाले सां। ठीकु आहे, वरी साहब नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में, दुआ में।